की खबर भेजी वई। माया, अलमास, मरियम खोल। अलमास अलमास तू अदा के बुधाए तो ना है ना। तू दिल जाए कर, अदा जलाल हलियो वियो वा। आई मां चरी थी जो ने के बुधाईंदस ता हिते आयो। अलमास उन के पग का खबर पई आ। तू डिस जाए दासा के मारे छडींदो। एडो वडो कदम भी खयो तई। आई इतनी कमजोर लगी पई आई तू। डेर जेकॾहिं तूं इहा हरकत कई न त कुतनि सां मानी खाराईंदोसीं। हा, तुंहिंजो हितां भॼण जो रस्तो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मौत आहे। हेलो, मां जलाल पियो ॻाल्हायां। मरियम जी का ख़बर पई बाबा? ख़बर पइजी वेंदी आहे मां। आख़िर उहा लिकंदी बि त किथे लिकंदी। दुनिया ॾाढी नंढी आहे। जेकॾहिं मुंहिंजी धीअ तोखे मिली वञे त हुनखे हिफ़ाज़त सां मूं वटि वठी अचिजांइ। छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे, ॿुधायो बाबा साईं किथे आहे? ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी धीअ खे हिफ़ाज़त सां वठी अचिजांइ। ॾिस जलाल, उहो तुंहिंजी भेण आहे। अमां, मूं तव्हां खां पुछियो त बाबा साईं किथे आहे? तुंहिंजे बाबा साईं खे मां सॾियां थी, पर ॾिस पुट, महिरबानी करे। अमां, मूंखे बाबा साईं सां ॻाल्हाइणो आहे। कंहिंजी फोन आहे? हू जलाल जी फोन तव्हां सां ॻाल्हाइण थो चाहे। ख़ुदा जे वास्ते जलाल खे चओ त मरियम खे को नुक़सान न पहुचाए। हा जलाल, का ख़बरचार? मरियम जो को ॾस पतो पियो? बाबा साईं, मूं त मरियम जी ॾाढी ॻोल्हा कई आहे। त छा अञा ताईं हुनजी का ख़बर न पई आहे? ख़बर पइजी वेंदी बाबा साईं। मूंखे मरियम जी दोस्त अलमास ते शक आहे। मां हुनजी ख़बरचार में लॻो पियो आहियां। हा पुट, पर थोरो एहतियात सां कमु कजांइ, छो त इहे असांजे ख़ानदान जी इज़त जो सवाल आहे। हा बाबा साईं, मूंखे हिन ॻाल्हि जो अहसास बि आहे ऐं मां सम्झां बि थो। ओके बाबा साईं। छा चयो जलाल?
ॿुधाए त सही न मूंखे। कुछ भी ना जैसे समझा थे को बि ख़बर न पई आहे। अलमास मरियम तो सफ़ा ख़ौफ़ में बढ़जी वई आहे। तव्हां सही था चओ मुजीब, अदा जलाल जे अचण खां पोइ मरियम वाकई घणो डिॼी वई आहे। मरियम खां वधीक बहादुर त साहिबा आहे। तव्हां सही था चओ। मुराद मुझो शक अञा ख़त्म ना थियो। त पोइ हुकम कयो साईं त मां जागीर खां 2-4 माण्हू घुराए वठां ऐं हिन वकील माए जे घर में घिड़ी इन जो सॼो घर उथलाए छॾियां। मुराद ही शहर आहे शहर, इते हर कदम जेको आहे न वो फूके फूके रखणो पवंदो आहे। जी बाबा साईं। मुराद असांजे घर जी इज्जत जो मामलो आहे। हिकु ॿिनि वफ़ादार नौकरनि खां सिवा मां इहा ॻाल्हि कंहिंसां बि नथो करे सघां। जी बाबा साईं, मां सभु सम्झां पियो। मुराद अली, तूं हुन जे घर ते ॾाढी ख़ुफ़िया अंदाज़ में नज़र रखंदे ऐं मूंखे पल पल जी ख़बर ॾींदो रहंदे। जी बाबा साईं। सरमद जॾहिं तो मूंसां मिलंदे ऐं तोखे ॿार जे बारे में ख़बर पवंदी त तूं केॾो ख़ुशि थींदे। मुंहिंजो प्यारा सरमद। अदी कंहिंसां थी ॻाल्हाए? सरमद सां थी ॻाल्हाए। छा थियो? अदी तुंहिंजो डुख मां ॾिसी नथी सघां। चरी अञा त अलाए कहिड़ा कहिड़ा डुख मुंहिंजी ज़िंदगी में लिखियल आहिनि। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।